मिठी जी अदालत में रमज़ान खोसो कत्ल केस में ज़मानत रद्द थियण ते मुअतल थियल SHO खे गिरफ़्तार कयो पियो आहे। अॻूणे SHO हुसैन बख्श राजड़ खे ज़मानत रद्द थियण बाद कोर्ट ॿाहिरां गिरफ़्तार कयो वियो। मिठी जी अदालत में रमज़ान खोसो कत्ल केस में ज़मानत रद्द थियण ते मुअतल थियल SHO खे गिरफ़्तार कयो वियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया अॻूणे SHO हुसैन बख्श राजड़ खे ज़मानत रद्द थियण बाद कोर्ट ॿाहिरां गिरफ़्तार कयो वियो। मिठी जी अदालत में रमज़ान खोसो कत्ल केस में ज़मानत रद्द थियण ते मुअतल थियल SHO खे गिरफ़्तार कयो वियो। अॻूणे SHO हुसैन बख्श राजड़ खे ज़मानत रद्द थियण बाद कोर्ट ॿाहिरां गिरफ़्तार कयो वियो। मिठी जी अदालत में रमज़ान खोसो कत्ल केस में ज़मानत रद्द थियण ते मुअतल थियल SHO खे गिरफ़्तार कयो वियो आहे। अॻूणे SHO हुसैन बख्श राजड़ खे ज़मानत रद्द थियण बाद कोर्ट ॿाहिरां गिरफ़्तार कयो पियो। मिठी मावा खे ॿुधाई पिया रमज़ान खोसो कत्ल केस में ज़मानत रद्द थियण ते मुअतल थियल SHO खे गिरफ़्तार कयो वियो। रमज़ान खोसो कत्ल केस में ज़मानत रद्द थियण ते मुअतल थियल SHO खे गिरफ़्तार कयो वियो। अॻूणे SHO हुसैन बख्श राजड़ खे ज़मानत रद्द थियण बाद गिरफ़्तार कयो वियो।